अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला शाह अब्दुलटी भिटाई जन जा बैट एक अखर टे बैट बाज़ी पार्ट नंबर 29 मुरतब मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला वगर में वाई काल तुंहिंजी कुंजड़ी सर में सारिये घणो भेनर ऐं भाई पसे न फाई जा मारी ॾेई मन में मुंह लॻे मिज़ाज जा अखियुनि में अलमास न का आम न ख़ास जी व्यासे वॼिया आसण बासण उन जा सोना सभेई रता राठौड़नि जा ॿेड़नि हथ ॿेई नाटर उटनेई राणू राट रसाणियो विहायाई वॼ तूं न सरंडो टनरी विहाणियाई वञ तूं न सरंडो टनरी पेरा ॾेई भॼ जा पेई काण पिरियसे नीह निभाए नठिए नीह निभाई नठिए संदन सेण न हून कारी राट रट फुड़ा जा नेण न रून नहीं ॿुधी ऐं रूए अंगण झिकियो करा को चने सर चोए त वञे लीला लॾियो विसाला विच पियो फिरिया फिराक जेठे टिके में चाक पिरी गॾिजी पूरिया आतण ओरांगे विया अंगण मूं अफ़सोस दीवानीअ से डोस साठी आहे सुञ में मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उठी उनखे पुनूं पुछियाई अदाई आई को ॾिठा साठ सजणे न काटाट न टूट कान टल बटवार काने पिर्त पचार लई वेचारी लॾियो वसुल टहीं विञायो सींध सुर में सी लोठियूं लीला जी मणियूं जंहिं मिट कयो वॾो की न वणा ऊचा डूंगर न थियो टमो मटीणा ट पेर निहारिया पिरीअ जो वेम मुढ भंभोर में कम कर को वास चढ़े ॾाढनि डूंगरें पेर पिरियां जो पस ॾोठी ॾींदा डस टोखे ॿारो चन जो वेम मुढ भंभोर में कर को वाको वस जम विरची छॾिए संडो गगन घस ॾोरण मझां डस पवंदई होट पुनूअ जो वरर जन वठाण सूर सलामी टिन जो जन लॻो टन लिखियो ॿारो चाणू बाण जेॾियूं ही ध्यान मूं से निसोरो निंड कयो वारो वर वठी विया करे ॾेर ॾमर हाणे थियो हशर पुनः कौल क़याम जा